जी बिल्कुल, बांसदाबाद शहर में गुज़िरियल काफ़ी अरसे खां वधंदड़ बदमनी शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब औरत, ॾियाड़ीदार, दुकानदार तोड़े शहरी जेके ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। बांसदाबाद खां ॻोठ नंगर खान वेंदे ॻोठ नंगर खान रहवासी पोरियत ॾियाड़ीदार जेको आहे सो बांसदाबाद बाईपास ते उन खां ॿ जेके नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल सवार हथियारनि जे ज़ोर ते कंहिं यलगमा बणाए मोबाइल फोन फुर करण बाद सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए आसानी सां फरार थी विया आहिनि। अचो त मौजूद पोरियत सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो गुलबाग बिरोही। छा मसइलो थियो आहे? बिरोही छा थियो आहे? राति वञा पियो बाईपास खां ॿ मोटरसाइकिल वारा अची मुंहिंजो मोबाइल खसे विया सम्झी। 40,000 जो मोबाइल हो, रियलमी मोबाइल हो सम्झी। मूंखे धक हणी मोबाइल खसे विया। धक पियो तो? हा धक पिया। पैसा घणा हो तो? पैसा हुआ 10,000 ऐं ॿी मोबाइल? मोबाइल 40,000 जो। मोटरसाइकिल सवार? मोटरसाइकिल जो ॿ हमरा हुआ। फुर करण खां पोइ काॾे फरार थिया? छिन्नी रोड ते विया। छिन्नी रोड ते? हा हलिया विया। केरु कोन। हाणे कहिड़ो मुतालबो थो करी तूं? मुतालबो मदर शाह का है मोबाइल वापस करे ॾियनि। जी ॾाड़ीदार पोरियत हिन नौजवान जा ॻाल्हियूं ॿुधायो। जो चवणु आहे त राति देर सां जॾहिं मां भान बाईपास ते पहुतो त हुते ॿ नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल सवार जेके हथियारनि जे ज़ोर ते मूंखां मोबाइल फोन जेका रियलमी मोबाइल आहे उहा जेको सो मोबाइल फोन फुर कयो। 10,000 रुपया रोक रक़म हुयो उहा बि फुर कयूं। जॾहिं त मज़ामत करण ते उनखे तशद्दुद जो निशानो बणाए आसानी सां फरार थी विया। अफ़सोस इन ॻाल्हि जी आहे त बांसदाबाद जेको आहे सो हिन वक़्तु काफ़ी अरसे खां वठी हिते चोरनि पोरनि ऐं लुटेरनि जे हवाले कयो आहे। भान पुलिस जेका अगूर रिंड पियल आहे हिन नौजवान सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त ख़ुदा मां मिस्किन ग़रीब पोरियत जेको आहे सो मां जेको सो ॾियाड़ी कमाए पंहिंजो मोबाइल जेका ख़रीद कयो आहे उहा बि जेको सो फौरन जेको सो मूंखां फुर करे आसानी सां फरार थी विया आहिनि। जेको फौरी तौर मुंहिंजो फुरतियल मोबाइल जेका आहे उहा रिकवर करे मूंखे वापसि ॾियारे ऐं मूंसां इंसाफ़ कई वई। आदम मंगल बांसदाबाद।